त बहरहाल इन खां पोइ वरी हिकिड़ो असांखे ॿियो नालो मिले थो जेको कराची में 2-4 महीना अॻु हिकिड़ो किताब जी महूरत थी हुई। उन में अमानुल्लाह शेख लतीफ़ साईं खे एस्टेब्लिशमेंट जो माण्हू या एजेंट सॾियो हुयो। ऐं अॻिते अञा हलूं त असांजो हिकु ॿियो ॾाहो इस्पताल में, ऐं पोइ बि 2 दफ़ा हू ईअं इज़हार करे चुको आहे त सिंधी माण्हुनि खे साइंस तरफ़ वधणु घुरिजे, लतीफ़ साईं मूं जान छॾायो। हाणे इहे उहे माण्हू आहिनि जिन जे असां शख़्सी किरदार ते कोन था ॻाल्हायूं, पर लतीफ़ साईं जे बारे में हुन जा वीचार, हुन जी सोच, हुन जो रवैयो, हुन जी सम्झ, इहा असांखे कम अज़ कम एतिरो अहसासु ॾियारे थी, एतिरो सम्झाए थी त इहो वंगारी क़िस्म जो किरदारु आहे जेको हू निभाइनि था। ऐं अणहूंद में लतीफ़ साईं खे ऐं हुन जे फ़िक्र खे, हुन जी शख़्सियत खे, हुन जे फ़न खे उन तरफ़ वठी वञणु चाहिनि था त जीअं असां जो नौजवान ऐं मजमूई तौर ते सिंधी माण्हू जेको हिन शख़्सियत ते एतिरो मुतफ़िक़ आहे, उन खां जेको सो पासीरा थी वञूं ऐं हुन जे कद बुत शख़्सियत ऐं पोरे मां नुक्स कढण ऐं ॿुधण जा आदी थी वञूं। ऐं हिकु नालो अञा मूंखां विसरी वियो, मोहम्मद उस्मान ॾीपलाई जॾहिं रिसालो सहेड़ियो हुयो त उन में सुर सामूंडी जा उहे बेत वणझारियुनि वारा जेके समुंड खे अखा ॾियण जे हवाले सां, ऐं कुझु रामकली जा बेत जेके सन्यासियुनि सामियुनि सां जेके से तालुक़ रखनि पिया, उहे इहो चई हुन पंहिंजे रिसाले मां ख़ारिज कया हुआ त ही ग़ैर इस्लामी फ़िक्र जा बेत आहिनि ऐं इहे लतीफ़ साईं जा नथा थी सघनि। त इहा बि हिकिड़ी रिसाले सहेड़ींदड़नि मां हिकु माण्हू इहा बि गुस्ताखी कई जो हू फ़िक्री तौर ते मज़हबी हवाले सां ॿी धुर जो माण्हू हुयो। ऐं रहबर लतीफ़ जॾहिं इबरत में एडिटर हो, उन टाइम में ई जेको सो किताबचा कढंदो हो, उन में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कई। ऐं हिकु ॻाल्हि ॿी बि हिन लिखी हुई अलामा दाऊद पोटरे लाइ, ऐं उन बेत खे बि हिन इन बुनियाद ते ख़ारिज कयो, मचो आशिक़ मचो मशूक़ मचो ख़ालिक़ मचो मख़लूक़, सल्ज सो सलूक जो नाक़िसां निंगियो। जंहिं ते हीउ बेत अलामा दाऊद पोटरो जीअं त लुवानी वारनि जो मुरीद हो, जीअं त उन जे ओॾांहुं वेंदो आहे, उन जे भरिसां दरगाह जे भरिसां हिकिड़ी किनी ॾंढ आहे, पोइ उन में वञी टुॿियो हणंदो आहे, जेको गंद किचिरो हथु ईंदो अथसि उहो खणी अची लतीफ़ साईं जे खाते में रखंदो आहे। जॾहिं की इहो बेत मुतफ़िक़ तौर ते सभिनी रिसालनि में मौजूदु आहे, पर इहो बेत बि ॾीपलाई साहिबु इन बुनियाद ते कढी छॾियो हो जो हिन बेत जी सुफ़ियाना रम्ज़ जेका आई सा ॿी हुई। उहो तसव्वुफ़ जे हवाले सां कंहिं ॿिए मौज़ू या महल मौक़े ते इन ते ॻाल्हाईंदासीं। त चवण जो मक़सदु इहो त इहे पुराणी तहक़ीक़ जेका दकियानूसी रुखनि में हली महदूद सिर्फ़ु पीर परस्ती ताईं रही, साईं खे हिकिड़ो सिर्फ़ु पीर मञिजे, उते सोखाऊं बासूं वञी जेके से ॾिजनि, पुट घुरिजनि, दुनियावी कमनि लाइ दुआऊं घुरिजनि, पर फ़िक्र ऐं अमल तरफ़ जेको साईं असांखे राग़िब पे कयो, जेको दर्स पे ॾिनो, जेका किरदारु साज़ी करण पे साईं चाही, उन पासे खां असांखे ओझल रखियो वियो। ऐं हर किरदार खे रूहानी रम्ज़ ऐं रूहानी अलामतुनि तौरु जेको सो पेश करण जी कोशिशि कई वई। ऐं पोइ इहो ॿियो मरहलो हो जेको लतीफ़ साईं ते वरी गुस्ताखाना अंदाज़ सां तनक़ीद थियणु शुरू थी। त इन सभिनी ॿिन्ही धुरनि खे साम्हूं रखंदे मां इहो अर्ज़ु कंदुसि त लतीफ़ साईं खे सम्झण में असां इल्मी, अख़लाक़ी ऐं रूहानी तौर ते अञा बालिग़ ई न थिया आहियूं जो एॾे वॾे महान हस्ती जे फ़िक्र खे सम्झी सघूं। असां अञा ॼामड़ा आहियूं, तमामु नंढड़ा आहियूं। त इन हवाले सां मां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कंदुसि त लतीफ़ साईं खे सम्झण लाइ त हिन जो कद बुत केॾो वॾो आहे, हिन जा क़दुर केॾा दाइमी ऐं केॾा आलमी आहिनि, उन शइ खे परखण लाइ लतीफ़ साईं खे आलमी ॾाहप धारा जा जेके वॾा नाला जिन पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजी क़ौम जी सुहब कई, पंहिंजी पंहिंजे क़ौम जी तक़दीर बदिलाई, उते तब्दीली ऐं इनक़लाब जो कारण बणिया, उन्हनि नज़रनि, उन्हनि लाड़नि, उन्हनि क़दरुनि, उन्हनि आदर्शनि, उन्हनि उसूलनि खे साम्हूं रखी
इन आलमी तक़ाबली जाइज़े में भेट में साईं जे हर रुख खे सम्झणु घुरिजे त पोइ मां दावा कयां थो त ॿिया जुज़वी तौर ते कंहिं न कंहिं रुख खां साईं जे वेझो यकीनन हूंदा, पर इन टोटलिटी जामियत में जॾहिं लतीफ़ साईं जे फ़िक्र खे ॾिसंदासीं त अहिड़ो को बि दुनिया में ॾाहो शाइर नाहे जेको इन टोटलिटी लतीफ़ साईं जो मुक़ाबिलो करे सघे। त ज़रूरत उहा आहे त असां इन्हे नाकाम ऐं महदूद पंहिंजे नाक़िस अकुल जे बुनियाद ते जेका गुस्ताखी कयूं था ऐं जेका महदूद ज़हनियत जे बुनियाद ते असां हिन महिल ताईं तहक़ीक़ कई आहे, उन खां जान छॾाए लतीफ़ साईं खे नए रुख खां ऐं आलमी क़दरुनि जी भेट में, आलमी उसूलनि जी भेट में ऐं उहे दाइमी उसूल जेके हर दौर जे हर इंसान जी ज़रूरत आहिनि, उन्हनि तहत असांखे साईं खे परखियूं ऐं उन लाइ हिकिड़ा चंद मिसाल आहिनि मूं वटि। त लतीफ़ साईं वाहिद माण्हू आहे अदबी दुनिया में जंहिं पहिरियों दफ़ो समाज जे, पंहिंजे क़ौम जे, पंहिंजे धरती जे पोइ ते पियल ग़रीब माण्हुनि खे जेके बज़ाहिर वेचारा कमज़ोर मोहताज क़ाबिल रहम नज़र ईंदा आहिनि, पर साईं थो चए न इहे क़ाबिल रहम न आहिनि, उन्हनि पोरिहत किरदारनि ऐं आम माण्हुनि मां साईं जेके से सूरमा चूंडिया ऐं उन्हनि खे पंहिंजी शाइरी जो हीरोज़ या सूरमा ऐं सूरमियूं करे पेश कयो। न त दुनिया जे अदब में असांखे बादशाह, राणियूं, शहज़ादा, शहज़ादियूं, सिपह सालार इहे जेके असांखे हीरोज़ मिलंदा आहिनि, शेक्सपियर वटि वञो या कंहिं ॿिए पंहिंजे शाइर वटि या ड्रामाटिस्ट वटि वञो, तव्हांखे किरदार मथिएं तबिके मां नज़र ईंदा। पर साईं इन हवाले सां ही वाहिद शाइर आहे जंहिं पोरिहत तबिके खे, आम ग़रीब माण्हू खे पंहिंजी शाइरी जो जेको सो हीरो ऐं सूरमो कयो आहे, ऐं इहो ई साईं जो इनकलाबी ऐं तब्दीली वारो हिकिड़ो क़दम आहे अदब जी तारीख़ में पहिरियों दफ़ो। त अहिड़ो क़दम कंहिं बि न खयो ऐं तॾहिं जॾहिं साईं इहो ॻाल्हायो पिए तॾहिं पूरी दुनिया 12-15 माण्हुनि जी ग़ुलाम हुई ऐं मफ़तूह दुनिया हुई, जंहिंमें शहनशाह, बादशाह ऐं ख़लीफ़ा अॼु जे दौर जा 30-40 मुल्क हुन जा ग़ुलाम हुया जेके हींअर धरती ते आज़ादु मुल्क आहिनि। त साईं जे दौर जी पूरी दुनिया हिकिड़ी ग़ुलाम दुनिया हुई ऐं उन दौर में सिंध जे पोइते पियल तबिके मां हिकु जमूरियत जो, अवाम जो हक़ जेको थिए थो, अवाम जी सघ ऐं ताक़त जेका थिए थी, उन्हनि खे जेको सो सूरमो करे पेश कयो, जेको पोइ आईंदह यूरोप लाइ ऐं हिन खिते लाइ अवामी राज या जमूरियत जो कारण बणियो। ऐं साईं खां बि 150 साल पोइ इहो निज़ाम लागू थियो ऐं साईं एॾो अरसो पहिरीं अवामी ताक़त, सघ, किरदार ऐं हुन जी समाज में ऐं मुल्क में अहमियत खे जेको ख़िराज ॾींदे हुननि खे पंहिंजी शाइरी में सूरमो करे ऐं सूरमियूं करे पेश कयो। त सुबेल साथियो, असांजी अॼोकी खाहोड़ी रिहाण जो वक़्तु पुॼण खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा, वरी ईंदड़ कंहिं मरहले ते वधीक वीचार वंडींदासीं। जीअं लतीफ़ फ़िलहाल।